तव्हांजी पसंदीदा सिन्फ़ कहिड़ी रही शाइरी में? मूंखे गज़ल वणंदो आहे। अच्छा, हा, हालांकि मूं नज़म लिखियो आहे। तव्हांजा मशहूर बि नज़म आहिनि, नज़म आहिनि, हा, ख़ूबसूरत ॾाढा नज़म हा, बि नज़म आहिनि, पर मूंखे गज़ल वणंदो आहे। तव्हांजो पसंदीदा गज़ल वणंदो आहे, हा। सिंध जे अॼु जी जेका शाइरी ऐं शाइरनि में तव्हां केतिरो मुतासिर आहियो? जीअं उत्तर आहे, लाड़, विचोलो, या कहिड़ा शाइर आहिनि जिन मां तव्हां बहितरी जी उमेदु रखो था थी बहितरु शाइरी? हाणे ॾिसो, मुख़्तलिफ़ माना दौरनि में त मुख़्तलिफ़ माण्हू रहिया आहिनि, पर अॼु मूंखे माना हिकिड़ो दौरु 2 साल अॻु में मुंहिंजी राय हुई त सिंध में के नौजवान असीं चवंदा हुआसीं त उहे लिखनि पिया। मिसाल जी ॻाल्हि, फवाद कलवड़ माना सुठो लिखे पियो। सही। पर उन खां सवाइ ॿियो जेको न उते को शाइर माना 2 टे आदर्श अमीर जान नौजवान आहे हिकिड़ो उत्तर जी साइड जो, ऐं सागर मुश्ताक, ऐं इहे 2 टे शाइर हुआ। हेॾां जेकॾहिं लाड़ में तव्हां ईंदो त तव्हांखे माना हीअ गुलज़ार हाले पोटो, मुनवर, ऐं हीअ साहिर हाले पोटो, फिराक असांजी टही जो आहे। ऐं नई टही जी ॻाल्हि थो कयां, जेका पोइ टही आई जेका उन जी ॻाल्हि, इहे नौजवान हुआ। ऐं वरी जेकॾहिं तव्हां ईंदो माना हीअ अज़ीज़ गुल जो नालो तव्हां हुन में ॻणाए सघो था। हुन खां पोइ हेॾा ईंदो न तव्हां त माना हीअ करीम पाण वटि वेठो आहे, करीम लिखे वेठो। करीम जी शाइरी में हिकिड़ो पंहिंजो आहे माना रचाव आहे, उन में उन जे लिखणीअ मां लॻे थो त हुनखे माना शाइरी करणु अचे थी। ऐं हीअ एतिज़ाज़ आहे। इन खां सवाइ जेको आहे सो हीअ छोकिरो ॿियो अवेस वारा इहे लिखनि पिया। 2 टे कई माना हीअ प्रेम शौक़ु वेठो आहे असां वटि हिते, नौजवान जेके माना टही लिखे पई उहा उन में इहे छोकिरा आहिनि। पर मसइलो इहो आहे त नौजवान कंटिन्यू न पिया कनि। जेकॾहिं को चङियूं शहर हिकिड़ो लिखी था छॾनि त पोइ वरी अलाए केतिरो टाइम थो गुज़री वञे, ॿियो शहर अचे कोन थो। पोइ उहो जेको इहो गैप थिए पियो उहो साबित थो करे त या त नौजवान जेके आहिनि से उनखे कंटिन्यू कोन पिया करे सघनि, मुताले जी खोट थी वञे, या एक्सपोयर जी खोट थी वञे, हिकिड़ो मुशाहिदे जी खोट थी वञे। ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि से ॾिसी सघजनि थियूं, इन में अचनि थियूं। पर ऐं बज़ाहिर मूंखे माना हींअर अहिड़ो को सच अहिड़ो को शहर ताज़ो मूं कोन पढ़ियो आहे, को हिकिड़ो अधु शहर हुजे जे मुतासिर कयो हुजे। फ़िलहाल 2 साल अॻु में शहर पढ़िया मूं इन्हनि नौजवाननि जा, उहे मुतासिर कंदड़ हुआ, उन्हनि जा शहर ॻणाए सघजनि था त हीअ शहर उन्हनि लिखिया हुआ। पर हींअर जेके आहिनि से हिकिड़ो 2 शाइरनि खे छॾे करे ॿियो अहिड़ो को शहर कोन आयो आहे जेको मूंखे माना जीअं अपील कयो हुजे, जेको वणियो हुजे। सही।